ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा बुद्धि के विच में वेठे हैं। निराकार रूप में बाबा खे याद करे, मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। ये मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा के तन द्वारा सुनता मीठे मीठे बार निराकार श्री बाबा ब्रह्मा के तन में अच्छी करे चाहिए कि बार सदा विचार सागर मंथन कंदा रहो। सुठी ॻाल्हियुनि जो विचार हलंदो रहंदो न मन में, फालतू ॻाल्हियुनि जो न। ये ध्यान रखो, ये असांजे मन में सुठी ॻाल्हियुनि जो विचार तो हले या फालतू ॻाल्हियूं। अगरि सुठी ॻाल्हियुनि जो विचार हलंदो रहंदो न त असां माण्हुनि जो ख़ुदि जो माण्हुनि जो सदा ई भलो कंदा आहियूं। ऐं अगरि उल्टी ॻाल्हियुनि जो विचार हलंदो रहंदो त ख़ुदि जो बि अकल्याण, ॿियनि जो बि अकल्याण कंदा रहंदो। बाबा चए सदा कोई न कोई सुठी ॻाल्हि जो विचार करो। सुठी ॻाल्हियूं असांजी मन जे लाइ भोजन हूंदी। जॾहिं आत्मा खे सुठी ॻाल्हियुनि जो भोजन मिलंदो आहे न त आत्मा जे मन खे जॾहिं सुठी ॻाल्हियुनि जो भोजन मिलंदो आहे त मन जॾहिं हुनजे बारे में वीचार कंदो रहंदो आहे त आत्मा शक्तिशाली थींदी। त बाबा जी खे ॾिसो, माण्हू बि सुठी सुठी ताक़तवर चीजूं शरीर खे ॾींदा आहिनि ताकी शरीर में ताक़त हुजे। त उहे ई असांखे पंहिंजे आत्मा जे मन खे बि सुठी सुठी ॻाल्हियूं ॾियणियूं। फालतू फालतू ॻाल्हियूं ॿुधी करे हुनजे बारे में सोचे करे पंहिंजी आत्मा जी शक्ति खे ख़तम न करणो। त हाणे बाबा शक्ति से विचार सागर मंथन करो, लेकिन सुठी ॻाल्हियुनि जो। जॾहिं सुठी ॻाल्हियुनि जो विचार सागर मंथन कंदासीं न त कंहिं माण्हू खे मुसीबत मां बि असां कढी सघंदा आहियूं। ऐं असांखे त परमात्मा जो ज्ञान, परमात्मा असांखे ज्ञान थो ॾे। परमात्मा जे ज्ञान खे प्राप्त करे तो स्वर्ग में वञण वारा आहियूं। त अगरि असां ही परमात्मा जे ज्ञान जो सुठी रीति मनन चिंतन कंदा रहंदासीं त असां ॿियनि खे बि त उहो रास्तो ॾेखारण जे लाइ तयारु थींदासीं न। अगरि असां ही न कंदासीं भई परमात्मा असांखे ज्ञान ॾेई करे असांखे दैवी गुणनि जी धारणा थो कराए। अगरि असां इहे यादि न रखंदासीं सॼो ॾींहुं हिन जे बारे में जो सुठी सुठी ॻाल्हियूं आहिनि जो बाबा असांखे हुन दुनिया में हलण लाइ जो संस्कार धारण कराइण लाइ शिक्षा था ॾियनि, ओड़ा गुण धारण करण लाइ जो असांखे शिक्षा था ॾियनि, अगरि असां हुनजे बारे में मनन चिंतन न कंदा रहंदासीं त असां ॿियनि खे कीअं कलयुगी दुनिया मां कढी सघंदासीं। इन करे हिन दलदल डुबल, बाबा दलदल खे चवनि था डुबन जहिड़ी दुनिया मां मनुष्य खे कढणो आहे। कोई माण्हू खे कोई दुख थींदो आहे न त माण्हू उनखे ॿियो ई यादि ॾियारंदा आहिनि त तव्हांखे हीअं दुख थियो, कुझु छा थियो, हाणे कीअं कंदव ईअं। बाबा खे त पतो त आहे दुख आहे, उन दुख मां निकिरण जो जेको उपाय आहे वो मनुष्य तो सोचे न सघे न। असांखे कुझु सम्झ में नथो अचे ऐं असां बि हुननि खे ज्यादा हुन समय कुझु चई न सघंदा आहियूं। अहिड़े समय ते न माण्हुनि खे शांति में वेही करे हुननि जे लाइ दुआ करणी। त बाबा चए जेतिरी दुआ कंदा न ओतिरो माण्हू हुन दुख परेशानी खां जल्दी निकिरी वेंदो। हिन समय माण्हू खे ख़ुदि खे बि कुझु सम्झ में न ईंदो आहे कि अगरि माण्हू बि हुननि खे घड़ी घड़ी चवनि, सम्झाइण जी कोशिशि त सम्झाईंदा नथी। लेकिन उहा आत्मा जी जेकी मन बुद्धि आहे न उहा एॾी थकी वेंदी आहे सोचे सोचे बुद्धि करे कि हुनखे कुझु सम्झ में ई न ईंदो। वो कुझु हुन ॻाल्हि खे ठीक रीति सां हुन समय परखी न सघंदी आहे, निर्णय न करे सघंदी आहे कि छा सही आहे, छा ग़लति आहे, छा करणो खपे।
पोइ थोरे समय खां पोइ जॾहिं आत्मा जी बुद्धि शांत थींदी आहे, मन बुद्धि, तॾहिं हुनजो मन बुद्धि ठीक रीति परखी सघंदो आहे, निर्णय करे। इन करे बाबा चए थो बुद्धि, मन ऐं बुद्धि खे सदा मूंसां जोड़े रखो। छोकी ज्यादा अगर असां बुद्धि में उल्टो सुठो सोच, बुद्धि मन ऐं बुद्धि में अगर उल्टी सुल्टी ॻाल्हियूं हूंदियूं, विचार सां अगर सोचदी त आत्मा जो मन आहे, लेकिन बुद्धि में अगर ॻाल्हियूं हूंदियूं उल्टी सुल्टी त मन बि त उन ई रीति सां सोचदो आहे। त मन बुद्धि में, मन बुद्धि खे व्यर्थ ऐं विकार वारी ॻाल्हियुनि, जंहिंखे असां विकल्प चईंदा आहियूं, इन्हनि सां मुक्त रखूं। एतिरो पंहिंजे हिसाब सां कुझु सोचो न, परमात्मा जो असांखे मत ॾे थो, उन हिसाब सां सोचदा हलो, पंहिंजे मन बुद्धि में उहे ॻाल्हियूं रखो। कुझु बि सम्झ में नथो अचे त उनखे मन बुद्धि सां यादि कंदा रहो त परमात्मा असांखे सही राह ॾेखारींदो। जॾहिं बि कोई ॻाल्हि थिए न त बाबा चए थो जॾहिं बि कोई ॻाल्हि थिए न त जास्ती हुनजे बारे में सोचणो न खपे। जॾहिं जास्ती सोच रहे न त जास्ती उल्टी सुठी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, त असां ठीक रीति सां निर्णय न करे सघंदा आहियूं कि छा करणो खपे, छा न करणो। तॾहिं चईंदा न, शांत मन सां, सुठी रीति सां, ठीक बुद्धि सां निर्णय करो, सम्झो, सोचे समझी करे निर्णय करो। ये छो चईंदा आहिनि? जे अगर मन बुद्धि में ज्यादा संकल्प हूंदा त असां ठीक रीति सां निर्णय न करे सघंदा। हाणे बाबा चए थो जॾहिं बि कंहिं ॻाल्हि में ज्यादा कंफ्यूजन हुजे न, समझ में न अचे, तो हुन समय शांत रही करे परमात्मा खे यादि करे हुन ॻाल्हि जे लाइ निर्णय कजो, पोइ तव्हांजो सही निर्णय। छोकी बुद्धि बि थकजंदी आहे न। ॾिसो अॼु माण्हू कमु थो करे, जंहिंजो वेठे वेठे जो कमु आहे, ज्यादा हेॾे होॾे हलण जो कमु न आहे, वेठे वेठे जो कमु आहे, त उहो वेठे वेठे उनजो शरीर सां त हले चले त नथो आहे। भई वेहण में थोरी कमर खे जोर पईंदो आहे, हथ हलाइणा पईंदा, अखियूं आदि मुख कन हलंदा, लेकिन पेर एॾा न हलंदा, लेकिन वेठे वेठे थकजी पईंदो आहे। त पूरी बॉडी जो त वर्कआउट न थियो। उहे माण्हू चईंदा सभु थकी आहिनि, छो? छोकी बुद्धि सां त कमु था करनि न, बुद्धि त उन्हनि जी कमु थी करे न, चाहे फालतू ॻाल्हियुनि में कमु थी करे या सुठी ॻाल्हियुनि में कमु थी करे। त हिन समय मनुष्य पंहिंजी मन बुद्धि खे फालतू ॻाल्हियुनि में ज्यादा बिज़ी थो रखे, इन करे जल्दी थकी थो पए। तो सोचे तो मां थकी वई आहियां त हाणे कुझु खावां पीआं, थोड़ी देर सुम्हां, ईअं करां। त बाबा चए थो बुद्धि त शरीर खां अलॻि आहे न, मन बुद्धि। त मन बुद्धि जॾहिं थकंदो आहे न त हुनखे थोड़ी देर शांत रखी करे परमात्मा खे यादि करण सां वरी खां असांजी मन बुद्धि में शक्ति अची वेंदी। भई त शरीर खे त ताक़त ॾियण लाइ रोटी खाओ था, जबकि अगर वेठे वेठे जो कमु आहे त शरीर खे एॾो रोटी खपजी न आहे। उहो त माण्हू सम्झी न पाईंदा आहिनि न, सोचदा आहिनि हाणे सभु थकी पिया आहियूं त हाणे कुझु खाइण लाइ खाईंदा आहिनि, लेकिन शरीर खे असां हिलायो खिलायो त न, थकियो खाराइणो आहे, लेकिन जेतिरो जेको जंहिंजो हलण फिरण जो कमु हूंदो न उहो वरी बि खाए त ठीकु आहे, लेकिन जंहिंजो वेहण जो कमु आहे न उनजी बुद्धि मन बुद्धि थकजंदी आहे। त उनखे मन बुद्धि खे शक्तिशाली ठाहिण लाइ परमात्मा खे यादि कयो। जेके असां मेडिटेशन अभ्यास, योग अभ्यास चईंदा, शरीर जो योग अभ्यास अलॻि हूंदो आहे, लेकिन ये आत्मा समझे करे परमात्मा की याद करे आत्मा में जो शक्ति भरणी है उनकी चइबो आहे राजयोग जो अभ्यास। ये परमात्मा से चईंदा। फिर असांजी आत्मा शक्तिशाली रहंदी आहे न, पोइ आपे ई असांजो खाइण पीअण बि कम थी वेंदो।
जेतिरो माण्हू अॼु कमु करे थो उन हिसाब सां माण्हू खे रोटी एॾी न खपे। पहिरियों त माण्हू सभु घर जा कम खुदि कंदा हुया न, मसाला आदि खुदि, चीजूं आदि खुदि ठाहींदा हुया, हेॾो पहिरियों कमु खुदि कंदा हुया। अॼुकल्ह त मशीनियूं अची वियूं आहिनि, घर में कंहिं न कंहिं कमु करण वारी माई खे रखी सघंदा आहिनि। अॼुकल्ह मायूं ज्यादा कमु थी करनि छोकी कमाइण जो साधन थी वियो, उहो वरी बि खाइण ठीकु आहे, लेकिन घर में जो जेका माण्हू ऑफिस दुकाननि ते बि कमु करण वारा भाई रखल आहिनि ऐं उन्हनि जो बि कमु मशीनियूं थी वियूं आहिनि त उन्हनि खे बि एतिरो महिनत करण जो कमु हाणे आहे। हाणे ज्यादा दिमाग़ जो कमु, बीमारियूं छो थी थियनि अॼुकल्ह, छोकी अॼुकल्ह दिमाग़ जो कमु जास्ती आहे। शरीर सां एतिरो कमु करण जी दरकारी न आहे छोकी मशीनियूं एतिरी थी वियूं आहिनि, त उन हिसाब सां माण्हुनि खे अॼुकल्ह खाइण बि घटि खपे, रोटी घटि खाइणी खपे। छोकी तव्हां हलंदा चलंदा हो त भई तव्हांजी रोटी पचे, लेकिन माण्हू सम्झे नथो न की असां थकूं था त केरु थी थके, भई वेठे वेठे असां एॾो कमु कयो लेकिन असांजी आत्मा जो मन बुद्धि थकी त हुनखे रोटी सां शक्ति न मिलंदी आहे, हुनखे परमात्मा खे यादि करे शक्ति मिलंदी आहे। ये ॻाल्हि माण्हुनि खे पतो न आहे न, तो भले ई तव्हां परमात्मा खे कंहिं न कंहिं रूप में यादि करो था, लेकिन हुन समय बि तव्हां परमात्मा सां तव्हांजो मन नथो लॻे, हुन समय बि तव्हां कम जी ॻाल्हि था सोचो त तव्हांजी आत्मा में शक्ति भरिजे कीअं? रोटी खाइण सां थोड़ी आत्मा में शक्ति भरिजे। पोइ माण्हू इहे जेका बि आहिनि भक्ति जा जो साधन आहिनि उन्हनि में बि माण्हू सिर्फ़ मुख सां हथ सां ई भक्ति थो करे, आत्मा त न जुड़ी न परमात्मा सां, तो शक्ति कीअं मिले तव्हांखे? त आत्मा में बि शक्ति घटि थी थींदी वञे। शरीर सां बि तव्हां एॾो कमु नथा करो त रोटी बि था ॾियो, तव्हांखे शरीर पचाए कीअं? आत्मा पंहिंजे अंदर शक्ति कीअं भरे? हिन करे त मनुष्य आत्मा दिन प्रतिदिन आत्मा बि कमजोर शक्तिहीन थींदी थी वञे और शरीर बि कमजोर थो थी वञे। त बाबा इन करे असांखे चए थो की आत्मा और शरीर ॿ चीजूं आहिनि, सदा यादि रखो। ऐं जेको बि असां सोचदा आहियूं न, जो बि असां निर्णय कंदा आहियूं, इहे सॼी आत्मा में मन बुद्धि कंदो आहे। जंहिं बि कम में असांखे दिमाग़ लॻाइणो थो पए की कीअं करूं कीअं न करूं, कंहिंखे छा चऊं, ये सभु दिमाग़ कमु कंदो आहे जेको आत्मा में हूंदो आहे। शरीर जो इहो दिमाग़ न, आत्मा में दिमाग़ ॿियो हूंदो आहे, बुद्धि जेके उहो कमु कंदी आहे। हुनखे शक्ति ॾियण लाइ, हुन में निर्णय शक्ति ठीक करण लाइ परमात्मा खे यादि करणो। तो जॾहिं असां ये ॻाल्हि सम्झी वेंदासीं न, आत्मा और शरीर अलॻि अलॻि आहिनि, आत्मा खे शक्ति ॾियण वारो परमात्मा, शरीर खे शक्ति ॾियण वारो सुखी भोजन। लेकिन ये बि ध्यानु ॾियो, अगरि असां शरीर सां अॼु सॼो ॾींहुं ज्यादा कमु नथा करूं या न कयो आहे त हुन हिसाब सां रोटी खे घटि ज्यादा करो, पाण ई सम्झो। जरूरी न आहे घड़ी घड़ी बुख लॻे त खाऊं ई सही, थोड़ो लाइट ॾींदा रहंदासीं न शरीर खे, ठीकु आहे बुख लॻी थी थोड़ो लाइट कुझु खायो। अगरि तव्हांजो हलण चलण जो एतिरो कमु न आहे त इन सां सम्झो शरीर बि ठीकु रहंदो। त बाबा तो हिन रीति तव्हांजी आत्मा शक्तिशाली ऐं शरीर तंदुरुस्त रहंदो। त हिकु ॻाल्हि न सम्झण जे कारण मनुष्य आत्मा जी केॾी दुखी आहे। सिर्फ़ यही ॻाल्हि जो सम्झण आहे न असांखे की मां आत्मा, इहो मुंहिंजो शरीर। अगरि ये सम्झ में अची वञे त असां रोज़ आत्मा खे शक्ति ॾियण लाइ परमात्मा खे यादि करो। ॿई ॾिसो, जंहिं समय माण्हू खे बुख लॻंदी आहे हुन समय हुनखे कोई बि यादि न ईंदो, कंहिंखे बि यादि न कंदो, जेसि ताईं फटाफट रोटी खायो या रोटी खणो खायो, कुझु बि हुनखे ॾिखाइण में न ईंदो, बसि रोटी ॾिखाइण में ईंदी, कुझु न कुझु खाइण ई ॾिखाइण में ईंदी। ये अगर तो समझी आते ना कि भगवान की याद शो करणो छोकी आत्मा में शक्ति भरणी है, या भगवान की याद करण जो जेको सिस्टम आहे न
ये असुल में हुयो कि आत्मा के शक्ति रहने वालों न जो की परमात्मा है तरी तो पेरो पेरो निराकार शिव के मंदा है मंदा होया द्वापर तो आत्मा जी भले जानकारी न हुई लेकिन ये पता हो कि संजो की परमात्मा है तो बाबू जी तो ये गाल न जानने के कारण जिसको मानो सुबह शाम भगवान की याद तो करे तो लेकिन श्रोता करो कोई मानो सिर्फ दिखावे दिलाए तो करे कोई नियम पालन तो करे कोई सोचे तो मुंहिंजी ये मनोकामना पूरी थी वञे कोई सोचे तो मुंहिंजे दुख दूर थी वञे क्योंकि भगवान के याद करण सुठो भी लगदो आहे भक्ति जा व्रत जप नियम करण सुठो भी लगदो आहे कोई लोक मर्यादा के हिसाब सां माण्हुनि जे कारण तो करे तो ये समझ आए न सुबह शाम जो जैसो शरीर खे 3 टाइम 2 टाइम जो रोटी ॾियूं था वो ये समझी आत्मा की भी परमात्मा द्वारा शक्ति मिले समझ मिले इन जे लाइ असांखे सुबह शाम सिर्फ सुबह शाम न हर कर्म कंदे निराकार परमात्मा की याद करण अगर तव्हां डायरेक्ट खुद खे आत्मा समझी निराकार की याद कंदो त फायदे में रहंदो पोइ तव्हांखे डायरेक्ट शक्ति मिलंदी और अगर तव्हांखे ज़रिए सां याद करो के न के मूर्ति द्वारा के न के जप तप भक्ति व्यवस्थन द्वारा तो तव्हांखे शक्ति त मिलंदी लेकिन वो सदा जे लाइ न मिलंदी ऐं एतिरी न मिलंदी बाबू तो हाणे समझो कि असांखे भगवान के शो याद करणो छोकी असांजी आत्मा जो पी आहे असांजी आत्मा में शक्ति भरण वारो इन करे भगवान की याद करो पंहिंजी सिर्फ कोई इच्छा जे लाइ न याद करो तव्हां हिकु बार परमात्मा खे याद कंदो तव्हांखे शक्ति मिलंदी न तव्हांजी आत्मा में एतिरी शक्ति सम्झ गुण अची वेंदा कि तव्हां आपे ई इच्छाऊं तव्हां पूरी करे सघो खुद जी बाबू हाणे मां तव्हांखे एतिरी ज्ञान गुण शक्ति ॾियां थो कि सत्य त्रेता में तव्हां मूंखे कॾहिं यादि ई न कंदव उते तव्हांजी सभु इच्छाऊं पूरी थी वेंदी आत्मा में एतिरी शक्ति हूंदी एतिरा गुण हूंदा एतिरी ज्ञान तो सिर्फ एतिरो ई हूंदो कि मां आत्मा आहियां लेकिन जो संस्कार हाणे ठाहींदा न परमात्मा खे यादि करे जेको संस्कार ठाहींदासीं उहे संस्कार उते हूंदा ऐं उते जी दुनिया बि परमात्मा जी सुठी ठाहे ॾींदो सिर्फ जेको हिन जन्म में मूंखे निराकार रूप में याद करो अञा ताईं तो तव्हां अलॻि अलॻि रूप सां यादि कयो न लेकिन हुनजो परिणाम ॾिसो था दुनिया में दुख परेशानी खत्म त न थियो त हाणे सिर्फ खुद खे आत्मा सम्झी निराकार रूप में याद करो महिनत न करो भगवान कॾहिं बि असांखां महिनत कराए करे फल न ॾींदो भगवान कॾहिं बि न चईंदो कि तव्हां एतिरा जाप जपो एतिरा व्रत रखो यानी कीर्तन ते अचो एतिरे पैसनि जी पूजा करायो ये अंगूठी पायो ये मालायूं पायो ये लॉकेट पायो त मां तव्हांखे शक्ति ॾियां ये जेका ब्रह्म में माण्हू आहिनि न इनखे पंहिंजी बुद्धि मां कढी छॾो जेका माण्हू अलॻि अलॻि रीति सां भगवान सोचनि था न भगवान प्रसन्न थींदो भगवान सिर्फ तॾहिं प्रसन्न थींदो जॾहिं तव्हां खुद खे आत्मा सम्झी उनखे उनजे असली नाम रूप सां यादि कंदा तॾहिं परमात्मा ताईं तव्हांजी आवाज़ पहुचंदो ऐं परमात्मा प्रसन्न कॾहिं थींदो भई तव्हां पंहिंजे ॿारनि सां कॾहिं ख़ुशि रही सघंदा आहियो जॾहिं ॿार तव्हांजी मञे ॿार तव्हांखे माउ पीउ सम्झे तव्हांजी चए ते हले तव्हांजो शिक्षाऊं ॾियो हुनखे पालन करे हले तॾहिं त माउ पीउ खे बि ॿारनि सां सुठो लॻंदो आहे न ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदो आहे न चईंदा आहिनि जीअं मुंहिंजो सपूत ॿार आहिनि इहे कपूत आहिनि कोई पुछंदा केतिरा ॿार अथव त चईंदा कंहिंजो 4 ॿार हूंदा त चईंदो मुंहिंजो 2 ई ॿार आहिनि माण्हू चईंदा तव्हांजो त 4 ॿार आहिनि चईंदा 2 सपूत आहिनि 2 कपूत आहिनि तो वही परमात्मा भी समझो पीर परमात्मा के केड़ा बार अच्छा लगता है वो केंजी बुद्ध दो केंजी मन दो जो उनजे चए ते हलंदो ये न कि जो उनजा एतिरा जाप जपे एतिरा ग्रंथ शास्त्र पढ़े एतिरा व्रत रखे पैदल पैदल उन्हनि जे नाम ते कंहिं मंदिर गुरुद्वारे वञे स्नान करे गंगा में या
जाते वो उन्हनि खे प्यार जास्ती कंदा, ये सब ब्रह्म जी ॻाल्हियूं, सब असांजी बुद्धि खे भटकाइण जी ॻाल्हियूं। त परमात्मा हाणे चए थो मां मुंहिंजो प्यार कंहिंसां गॾु हूंदो आहे, मां कंहिंखे पंहिंजी सभु शक्ति गुण ॾींदो आहे जेको ॿार मूंखे मुंहिंजे यथार्थ परिचय सां ख़ुदि खे आत्मा सम्झी यादि कंदो। त हाणे परमात्मा असांखे उहो ई स्वर्ग जी दुनिया में वठी वञण लाइ उहो ई वरतो ॾियण आयो, उहो ई पंहिंजो हुन वटि जो ज्ञान अथसि उहो ॾियण आयो। त उहो वठण लाइ असांखे सदा पंहिंजे मन बुद्धि खे परमात्मा सां जोड़े रखणो हूंदो। दुनिया में त आए दिन कोई न कोई ॻाल्हि थिए थी, लेकिन हुन तव्हां सोचो अगरि हुन ॻाल्हियुनि खे असां सोचंदासीं त फ़ाइदो छा आहे? कुझु फ़ाइदो त निकिरे नथो। तंहिंखां सुठो त जेकी बि ॻाल्हि पतो थी लॻे उहो परमात्मा खे ॿुधाए करे तव्हां परमात्मा खे यादि करो, परमात्मा हुन ॻाल्हि खे आप ई ठीकु करे छॾियो। फ़ाइदो त हिन में आहे न। इन करे असांखे हुनजे मथां निश्चय रखणो। हीअं न तव्हांजी सोचण सां, तव्हां घर जा वॾा आहियो, तव्हांजी सोचण सां ॻाल्हि ठीकु थी वेंदी। कोई चईंदो असां त वॾा आहियूं, कीअं न सोचंदासीं, चिंता त थींदी न। पर तव्हां सोचो था, चिंता करो था त ॻाल्हि खे बि वधायो था। जॾहिं तव्हां सोचता आहियो, चिंता कंदा आहियो न, तव्हां सोचदा अलाए ईअं न थी वञे, वरी ईअं न करे, वरी ईअं न करे, तव्हां सुठो न सोचदा आहियो न। भले मुख सां ॿाहिरां चओ त सभु सुठो थींदो, लेकिन मन सां सुठो सोचो। अॼु कंहिंजो बि अगरि तव्हांखे पतो लॻे न फलाणे सां इहो बुरो थी वियो, फलाणे ईअं थी वियो, त हुनजे लाइ अॼु एॾो सुठो सुठो सोचो, ॾिसो जल्दी उहो हुनजी ॻाल्हि ठीकु थी वेंदी। ऐं परमात्मा खे ॾेई छॾंदा न त जल्दी ठीकु थी वेंदी। कोई बीमारी हूंदी आहे त डॉक्टर खे ॿुधाइण ठीकु आहे या ख़ुदि ई ठीकु करण जी कोशिशि कंदव कि ठीकु थी वञे या थी वञे त ठीकु थी वञे। डॉक्टर खे ॿुधाए करे भई जेको चईंदो वठंदव न। उहे परमात्मा बि डॉक्टर आहे, दुखनि खे दूर करण वारो डॉक्टर। कोई बि ॻाल्हि हुजे हुनखे ॿुधाए करे तव्हां सदा शांत रहंदा करो, हुनखे यादि कंदा करो। छा मिठी मिठी सिकल जे ॿारनि थी माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी, तो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सच्चा वैष्णव ठही पवित्रता जी श्रेष्ठ स्थिति जो अनुभव करण वारा संपूर्ण पवित्र ठहो। संपूर्ण पवित्रता जी भाषा ॾाढी श्रेष्ठ आहे। संपूर्ण पवित्रता जो अर्थ आहे कि सपने में भी असांखे अपवित्रता मन बुद्धि में टच न करे। मतलब कॾहिं असांखे अपवित्रता संकल्प ई न अचे। असांजी बुद्धि में हुनजी परिभाषा ई न हुजे। कोई पुछे ईअं थी वियो, अलाए हीअ छा थींदो पतो ई न हुजे। कोई चए क्रोध तो करे, असांखे पतो ई न हुजे, हुनजी परिभाषा ई न पतो हुजे बुद्धि में कि क्रोध थींदो छा आहे। काम, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफरत, हिनजी अविद्या थी। मन में न व्यर्थ संकल्प, न ही बुद्धि में हिनजे बारे में कुछ परिभाषा पतो हुजे। तॾहिं हुन आत्मा खे चईंदा आहियूं सच्चो वैष्णव। हिन समय माण्हू चईंदा आहिनि न असां वैष्णव आहियूं, जे मांस मंजीरो लसन प्याज न खाईंदा आहियूं, शादी बि न कंदा आहिनि कंहिंखे, लेकिन हुननि खे मन बुद्धि में हुन ॻाल्हियुनि जे बारे में पतो त हूंदो आहे न। लेकिन असली वैष्णव आत्मा केर थींदी आहे जंहिंखे पतो ई न हुजे कि ॻाल्हियूं थींदियूं छा आहे। जीअं ॿार खे पतो हूंदो आहे कि क्रोध थींदो छा आहे, उहो सिखी करे भले चिल्लाईंदो, लेकिन हुनखे थोड़ी पतो हूंदो ये क्रोध आहे। तव्हां ॿार जे साम्हूं पहिरियों त ॿार खे कुझु पतो ई न हूंदो, त आराम सां खेलंदो। नंढे ॿार खे पतो हूंदो जेको जेसे सम्झ न अचे हिक ॿिए खे ॾिसंदो न आहे, सम्झ बि ईंदसि, लेकिन अगरि सुठी सुठी ॻाल्हियूं ॾिसंदो, हुन माहौल में सुठो सुठो रहंदो त हुनखे छा पतो क्रोध छा थींदो।
जॾहिं कंहिंखे ॾिसे तॾहिं वञी सम्झे की अच्छा ईअं चिल्लाए करे बि ॻाल्हाइबो आहे। माण्हू वॾो थींदो पोइ पतो लॻंदो की अच्छा हीअ चिल्लाए करे ॻाल्हाईंदा आहिनि न, मारदा आहिनि, हिनखे क्रोध चइबो। त बाबा चवंदा आहिनि नंढनि ॿारनि खे महात्मा छो चईंदा आहिनि, सन्यासियुनि खां बि ऊच छो मञदा आहिनि, छोकी उन्हनि खे हिन विकार बुराइनि जी परिभाषा न पतो हूंदी आहे, देखा देखी में कंदा आहिनि। लेकिन अगरि तव्हां ॿारनि खे अहिड़ो ई माहौल ॾियो न सुठो सुठो त उहो कॾहिं न सिखंदा। तव्हां चयो ॾिस ॿार बि ईअं थो करे, लेकिन सिखियो या तव्हां परिवार वारा खां सिखंदो आहे या स्कूल में वेंदो आहे या ॿाहिरि काॾे वेंदो आहे न, जॾहिं ॾिसंदो आहे ओड़ो वातावरण वाइब्रेशन हूंदो आहे त उहो धीरे धीरे सिखंदो वेंदो। त बाबा चए थो इन तव्हांखे सचो वैष्णव ठहिणो, असांखे बि अहिड़ो ठहिणो आहे। त बाबा चए थो सत्संग में अहिड़ियूं आत्मायूं हूंदियूं जेकी विकार बुराइनि जे बारे में पतो ई न हूंदियूं, त उहो लक्षण असांखे हाणे ई धारण करणा आहिनि। स्लोगन आहे सहज योगी वो आहे जो हठ व मेहनत करण जे बजाय गंभीरता सां पुरुषार्थ करे। जीवन में कॾहिं बि जेका माण्हू हठ कंदा आहिनि न कि मां एतिरा जाप थी जपां, एतिरा व्रत थी रखां, ये सब हठ करे करे भगवान खे रिझाइण जी पंहिंजी इच्छा पूरी करण जी तरीक़ा आहे। बाबा चए थो मूंसां एतिरो स्नेह रखो, मूंखे सदा एतिरो यादि रखो, हर यादि कंदे हर कर्म करो कि तव्हां सहज तव्हांजे जीवन में सुख शांति अचे। हट न करो, ये पाणी न पींदा, व्रत रखंदा, अलाए छा छा कंदा रहंदा न भक्ति मार्ग में, त सॼो ॾींहुं मुख में अलाए कहिड़ो जाप जपदा ई रहंदा, अलाए घणियूं मालायूं पढ़ंदा, अलाए घणा पाठ कंदा, अलाए गंगा स्नान थधे पाणी में सब्जियुनि में बि स्नान कंदा आहिनि माण्हू होॾे वञी, उनकी मनोकामना भगवान पूरी करे छॾे। ये सभु हथ थींदो आहे, भगवान इन सां न रिझंदो आहे। भगवान खे खपे तव्हांजी आत्मा जो सच्चो प्योर सुठो मन खपे। जॾहिं तव्हांजो मन सुठो थी वेंदो न, तव्हांजे मन में सदा सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, सभिनि जे लाइ सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, वैसे बि सभु सुठो सुठो ई सोचण लॻी वेंदा और सदा ई परमात्मा खे यादि कंदा रहंदा, हुन सां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा रहंदा, तॾहिं परमात्मा तव्हांजे मथां सदा राज़ी रहंदो। शरीर खे तंग न करो, मन सां परमात्मा खे यादि करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,